अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो अब्दुल्ला मल्ला और मवाली नंबर 1 सॼी संगत खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों, अॼु जंहिं जवान सां मां वेठो आहियां उहो सिंध जो परदादू ज़िले जो उस्ताद बुखारी जो शागिर्द बहितरीनु शाइर दुखी दाऊद सुमरो मौजूदु आहे। ऐं घणियूं शयूं दुखी दाऊद सुमरे जूं मूं ॿुधियूं आहिनि जेके बाक़ाइदे दिलि खे लॻंदियूं आहिनि, त पोइ दिलि चवंदी आहे मां बि यादि करे कंहिं जाइ ते पढ़ां ऐं ॿुधायां माण्हुनि खे। ऐं मूं जिते जिते दुखी दाऊद सुमरे जी शइ पढ़ी आहे उते मूंखे बहितरीनु दाद मिलियो आहे। अॼु अचानक मुलाक़ात थी वई आहे, इन जे करे मुंहिंजी दिलि पई चए त हिकु पुराणी शइ हुई जेका दुखी दाऊद खे बरज़बानी यादि बि हूंदी। उनजे करे साईं जन खे अर्ज़ु कंदासीं त असांखे महिरबानी करे उहा शइ ॿुधाए, ऐं उहा तंज़ो मज़ा जी शइ आहे ऐं इनशा अल्लाह ताला तव्हां सभिनी खे वणंदी। त अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैरु? कुर्बदारियूं अल्लाह साईं जा एहसान। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? लख एहसान मुंहिंजे मालिक जा। यार दिलि चवे थी त अॼु कुझु ॿुधिजे अलाह जे ॾिने मां। हा साईं, इहो असल में तव्हां जंहिं शइ जी तलब कई आहे उहा मुंहिंजे ज़हन में आहे, ऐं जेके कुझु हुनजा मूंखे ॿ टे बंद यादि आया त तव्हांजे नज़र कयूं था। बिस्मिल्लाह। नज़्म आहे, हुनजो उनवान आहे त पोइ ॾस कीअं माहौल सुधरंदो। उनमें कुझु कमियूं कोताहियूं खामियूं ख़राबियूं आहिनि जिन्हनि जी निशानदही कंदे ॻाल्हि कजे थी पई त ज़ाती माग बि ॼण मांझांदा, माण्हू प्रेशा मांदा मांदा, हिकिड़े कमाए पैसा आंदा, 20 ॼणा ई वतन था वांदा। अहिड़ी तरह जे वक़्तु गुज़रंदो, पोइ ॾस कीअं माहौल सुधरंदो। असां वटि उबतो निज़ाम पियो हले त मुजरिम था कोर्ट खे हलाइनि, अनपढ़ था स्कूल पढ़ाइनि, राशी था रिश्वत रोकाइनि, जिथां मुहाफ़िज़ माण्हू खणाइनि, उतन सुखनि जो सिजु उभरंदो, पोइ ॾस कीअं माहौल सुधरंदो। असां वटि अञा उबतो निज़ाम पियो हले त चोर बि चौकीदार बणियो आहे, पांडी पिणु पगदार बणियो आहे, फोरू थाणेदार बणियो आहे, वेकू सियासतकार बणियो आहे, मुनसिफ़ ख़ुदि इंसाफ़ जे घुरंदो, पोइ ॾस कीअं माहौल सुधरंदो। असां वटि अञा उबतो निज़ाम पियो हले त जित कुंदर मां कायर थी विया, गयूरनि मां गारिर थी विया, कामिल मां जित कासिर थी विया, कामिल मां जित कासिर थी विया, हाकिम मां जित आमिर थी विया, जो शइ होश वञे थो निकिरंदो, पोइ ॾस कीअं माहौल सुधरंदो। असां वटि अञा उबतो निज़ाम पियो हले त मुड़ुसु अॻियां कुझु ज़ाल जे रुनी, धार पोइ भाव खां मानी कुनी, किथ वेढ़ाऊ विच जी मुनी, किथ तसादुम शिया सुनी, जॾहिं जहिड़ो ई न निबरंदो, पोइ ॾस कीअं माहौल सुधरंदो। चवनि था अछा वार खरिया आहिनि, वार छा माण्हू यार खरिया आहिनि, हिकु छा कई हज़ार खरिया आहिनि, साऊ सुञा सरदार खरिया आहिनि, बसि इंसानु वञे थो खरंदो, पोइ ॾस कीअं माहौल सुधरंदो। असां वटि उबतो निज़ाम पियो हले त गॾियल खीर में पाणी ॾिसंदे, खोटी माप ऐं माणी ॾिसंदे, किथ न पियल मांधाणी ॾिसंदे, कीन मखण जी चाणी ॾिसंदे, हाल ॾिसी ही जी आ झुरंदो, पोइ ॾस कीअं माहौल सुधरंदो। आख़िरी जा राजा त मूं ते हिकु शाइर जे नाते फ़र्ज़ु थिए थो, मुंहिंजे खाते ज़ुल्म ॾिसां मां जाथे जाथे, शेर लिखां मां ताथे ताथे, पर जे दुखी दाऊद बि ॾरंदो, पोइ ॾस कीअं माहौल सुधरंदो। दोस्तो महिरबानी, मूंखे ॿ टे बंद जेके यादि आया तव्हांजे साम्हूं। माशाअल्लाह। असुल में हक़ीक़त इहा आहे त माहौल सुधरण जे लाइ असां सभिनी खे गॾियल कोशिशि करणी पवंदी, तॾहिं वञी माहौल सुधरंदो। हीअ निशानदही दुखी दाऊद सुमरे कई आहे, ऐं इहा आउं सम्झां थो त तव्हां दुनिया में उथो वेहो था, तव्हांखे सॼी ख़बर हूंदी त हक़ीक़त इहा ई आहे। इन जे करे असां सभु गॾिजी जे करे सोचींदासीं पोइ थी सघे त माहौल सुधरी वञे, बाक़ी न त सॼी ज़िंदगी उहे साॻा लाटूं साॻा चुग हूंदा। महिरबानी।